पाउसन बुलेटिन शुरुआत में वाक़िया कंदासीं। ईरान जे शहर तहरान में सिलेंडर फाटण सबब सड़ी फौत थियल नव रवासी टिन भेनरुनि समेत 5 ॼणनि जा मढ़ अबाणी ॻोठ मुंतक़िल कया विया आहिनि। टिन भेनरुनि ऐं 2 भाइरनि जा मढ़ राज़ी पताफी मुंतक़िल कया विया। लाश पहुचण ते संदनि घरनि में कोहराम मतल आहे। ईरान के गादी वारे शहर किले गाबरी में सिलेंडर फाटण सबब मुनीर पताफी जा पुट 16 वरनि जो मोहरम ऐं 19 वरनि जो गुलाम रज़ा फौत थी विया हुआ। सिलेंडर धमाके में हसन रज़ा जूं 3 धीअरूं, 3 वरनि जी उमर फरवा, 6 वरनि जी पठाणी ऐं ॿारड़ी शीरीन फौत थी वियूं हुयूं। तहरान में सिलेंडर धमाके में फौत थियल 3 भेनरुनि ऐं 2 भाइरनि जा मढ़ संदनि अबाणे ॻोठ मुंतक़िल कया विया आहिनि। ईरान जो शहर तहरान में सिलेंडर फाटण सबब सड़ी फौत थियल नव देरो वासी 3 भेनरुनि समेत 5 ॼणनि जा मढ़ अबाणे ॻोठ मुंतक़िल कया विया आहिनि। नव देरो मां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे नूर मोहम्मद सूमरो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। नूर मोहम्मद, आगाह कजो, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल मुबशर। ईरान के शहर तहरान के कुलई गाबरी वाले इलाके में घर अंदर गैस जो सिलेंडर फाटण सबब नवंदरो ڀرسان ॻोठ राضي पताफी के रहिवासियुनि जे हिक ही घर जा 3 न्याणियुनि समेत 5 ॼणा सड़ी फौत थिया। फौत थियलनि जे 5 भातियुनि जा लाश ईरान खां ॾे आण बदे ॻोठ पहुचाया विया आहिनि। फौतुनि जा लाश 22 ॾींहंनि बदे नवंदरो ڀرسان ॻोठ राضي पताफी में पहुचण ते फौतुनि जे घरनि अंदर कोहराम मची वियो, जॾहिं त ॻोठ में हर अखे आली नज़र आई। फौतुनि में मुनीर पताफी जा 2 पुट आहिनि, जिन में 19 वरनि जो गुलाम रज़ा ऐं 16 वरनि जो मोहरम अली ऐं हसन रज़ा जूं 3 न्याणियूं आहिनि। 6 वरनि जी पठाणी, 3 वरनि जी उमे फरवा ऐं हिकु उबम ॿारड़ी आहे शीरीन, जेके सड़ी फौत थी वियूं हुयूं। लाश ॻोठ पहुचण ते फौतुनि जी इज्तिमाही तौर जनाज़े निमाज़ हिन वक़्तु अदा कई पई वञे, जॾहिं त सड़ी फौत थियलनि जा लाश जीअं ई ॻोठ आंदा विया त वारिस औरतूं तोड़े मर्द लाशनि खे चिंबड़ी ज़ोरई कतार रोईंदा रहिया ऐं हर तरफ़ सोग वारी सूरत हाल छायल हुई। जी ठीक है नूर मोहम्मद, तव्हांजी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। ताज़िन ताईं जूं ख़बरूं तॾहिं था मुख़्तसिर ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ मां प्रोग्राम सघंदा ओपिनियन विद तहलीक़ हाज़ी ॾिसंदा रहो।